मारिन मारिस की न की मुयस मारन लाए, मारिन मारिस की न की मुयस मारन लाए, कर लहंदा कदे मौजी अचे मां सांभीड़न सदाए वाज वजंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंध जीए लतीफ़े बोली जीअं त अॼु असां वटि सुजा कम्युनिटी डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे ऑफिस ते हिकिड़ी अज़ीम शख्सियत ग्रेट पर्सनैलिटी उहा बि FM जी आई आहे, सोराब गोपान साहब हुजनि, जिन जो निहायती शुक्रगुज़ार आहे। अचो तव्हां सां ॻाल्हि ॿोल था कयूं, तव्हांखे रतपुर शहर कीअं पियो लॻे? जी अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा सलीमुल्लाह रतीद्रे साहब, मां लखे सा नवाजा, मेहरबानी अवांजी रतिद्रो तमामु जीअं माओ मिठो आहे त हिन जा रतिद्र जा माण्हू बि मिठा ऐं सुहिणा सिरता आहिनि। तव्हांजा वॾा वॾा लखे एहसान ऐं तमामु सुठो शहर, तमामु बहितरीनु शहर, ख़ूबसूरत माण्हू, सुठा माण्हू। अच्छा, ही FM जी दुनिया, रेडियो पाकिस्तान जी दुनिया, इनखे कीअं था ॾिसो? अॼो की सहाफ़त कीअं था ॾिसो? बसि जीअं जिदत अची वई आहे, नयो दौरु अची वियो आहे। कंहिं दौर में रेडियो पाकिस्तान या रेडियो जी घणी अहमियत हुई, छो त तव्हांजा ॿिया फुरश कुझु बि कोन हुयो, सिर्फ़ु अकेलो रेडियो पाकिस्तान ऐं PTV। हाणे त अलाए केतिरा सहाफ़ी, अलाए केतिरा चैनल, अलाए केतिरा माण्हू अची विया आहिनि। इनजे करे बहरहाल कोई बि रेडियो पाकिस्तान जी मां सम्झां थो अहमियत अञा ओतिरी ई आहे, ख़ासि तौर ते जेके बाराड़ी जा इलाइक़ा आहिनि, जिते बिजली न आहे, जिते नेट न आहे, जिते मोबाइल न आहे, उते अञा ताईं रेडियो ॿुधो वञे थो पियो। ऐं अलाए केतिरा रेडियो लिसनर। ऐं तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां सलीम साईं, त अञा ताईं रेडियो ते ख़त अचनि था पिया। पुणे जो पोस्ट ऑफिसूं तक़रीबन मुख़्तलिफ़ शहरनि में बंदि थी चुकियूं आहिनि, पर पोइ बि रेडियो पाकिस्तान ते अञा ख़त अचनि था। ख़तनि जो सिलसिलो अञा जारी आहे। कंहिं दौर में तव्हां असां बि ख़त लिखंदा हुआसीं पंहिंजे प्यारनि ॾांहुं, पंहिंजे दिलि वारनि ॾांहुं, पर अञा ताईं असांजे ख़त उहे अचनि। अच्छा सोराब, हिन तरफ़ कीअं लाड़ो कयो? सलीम साईं, नंढपण में असांजे घर में रेडियो हलंदो हो, रेडियो ॿुधंदा हुआसीं। मुंहिंजे वालदेन, मुंहिंजो वाल साहब या मुंहिंजो चाचा साईं या मुंहिंजो ॾाॾा साईं रेडियो ॿुधंदा हुआ। कंहिं दौर में बाबा साईं ॻाल्हि कंदो हो त हुकूमत तरफ़ां रेडिया विराइण वारी हिकिड़ी तकरीब थी, उन में मुमताज़ भुट्टो वज़ीर आला सिंध हुयो ऐं उन्हनि तक़सीम कया रेडिया मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾिना, जेके नेक मर्द हुया ॻोठ जा। पोइ असांजे घर में बि उहो रेडियो हुयो, उहो ॿुधंदा हुआसीं। ईअं ई रेडियो ॿुधी ॿुधी करे रेडियो जे तरफ़ शौक़ु थियो ऐं रेडियो ते अची वियासीं। मां तव्हांजी शेरो शाइरी घणी ॿुधंदो आहियां, बिल्कुलु बिल्कुलु सोशल मीडिया ते। अॼु छा शेयर कंदो? उहो ख़ासि असांजे जेके सुजाग न्यूज़ जा चाहींदा। बिल्कुलु तव्हांखे ॿ चारि मां उहो शेर ॿुधायां थो पियो। हिकिड़ो शेर आहे साईं शाह लतीफ़ भुट्टो रहमतुल्लाह अलैह जो। अॼु पिण अखिड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया, अॼु पिण अखिड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया, गलनि तां गुड़नि जूं बूंदूं बस न कनि, संधी सिक पिन लोक ॾिठे न लहे। मुख ते मुर्ख सजाए माण्हू, मुख ते मुर्ख सजाए माण्हू, केसी लुड़क लिकाए माण्हू, हिकिड़े ॾींहुं हलियो वेंदो, हिकिड़े ॾींहुं हलियो वेंदो, दिलि खे कीअं सम्झाए माण्हू, ॿियो त ठहियो पर वेंदा आहिनि, ॿियो त ठहियो पर वेंदा आहिनि, निंड बि चोराए माण्हू। वाह, ज़िंदाबाद ज़िंदाबाद। ही अदा सोराब साहब हुजनि। अदा हिकु दफ़ो ॿियो तव्हांजो शुक्रगुज़ार जो तव्हां क़ुर्ब जा क़दम खणी असां वटि पहुतो। आबाद हुजो, वॾी महिरबानी। सलीम साईं, तव्हांजा बि वॾा वॾा लख एहसान, अलाह साईं तव्हांखे शाद रखे, आबाद रखे। ऐं सईद लोलाई जो बि मां थोराइतो आहियां ऐं उनजी मार्फत तव्हां सां मुलाक़ात थी ऐं तव्हांजे नंढड़े ऑफिस में आयासीं। तव्हां प्यारु ॾिनो, मोहबत ॾिनी, क़ुर्ब ॾिनो, तव्हांजा वॾा वॾा लख एहसान, महिरबानी।